नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पीपी सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जे पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 65वीं सालगिरह जो केक हिंगोर जा हाउस खिपरो ते काटियो वियो है। पीपी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 65वीं सालगिरह जो केक पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, पीपी सिंध जे नायब सदर सरफराज राजड़, पीपी सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो नायब जावेद लिगारी समेत ॿिनि काटियो। केक काटण बाद पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में कणक वॾे मिक़दार में मौजूद है। सिंध जी ज़रूरत 10 लाख टन है। असां वटि हिन वक़्तु 12 लाख टन कणक मौजूद है, जेका सेप्टेम्बर में फ्लोर मिल्स खे ॾिनियूं वेंदियूं। हिन चयो त कणक जो बहरान कणक ॿाहिरनि मुल्कनि में स्मगलिंग करण सबबु थिए थो। कणक ॿाहिरनि मुल्कनि ॾे बलूचिस्तान KPK में वञे थी, जंहिंखे रोकण वफ़ाक हुकूमत जी ज़िम्मेवारी है, जंहिंखे इमरान हुकूमत पूरो न पई करे। हिन वधीक चयो है त हिन भेरे इलेक्शन कमीशन साफ़ शफ़ाफ़ चूंडूं करण में नाकाम थी वई है। हिन चयो त शफ़ाफ़ चूंडूं न थियण सबबु पहिरीं इमरान हुकूमत इस्तीफ़ा ॾे, पोइ असीं ॾींदासीं। हिन चयो त अटे जी अघनि ते हुकूमत खे कंट्रोल करणु घुर्जे। हिन जे लाइ प्राइस कंट्रोल कमेटियूं कमु कनि। सालगिरह तक़रीब जे मौक़े ते पीपी अॻवान अली हैदर हिंगोर जो वारस दर्स राजा अब्दुल अज़ीज़ शर एडवोकेट आमिर सोहेल मोर ख़ासकेली ऐं ॿिया मौजूद हुआ। इन मौक़े ते वापारी एसोसिएशन खिपरे जे सदर जावेद आलिम काइमखानी सावण हिंगोर जो पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। ये फ्लोर मिल्स को देना शुरू करते हैं, क्योंकि सितंबर तक जो मार्केट में गंदम होती है वो फ्लोर मिल्स वहाँ से ख़रीदती हैं, आटा बनाती हैं और बेचती हैं। बाकी रही बात कि आटा महंगा क्यों हुआ है, इस पर सिंध हुकूमत को ज़रूर तवज्जो देनी चाहिए। अगर है तो प्राइस कंट्रोल अपनी जगह पे है और उसको और ज़्यादा तवज्जो देनी चाहिए। लेकिन जब 25 रुपया लीटर पे बढ़ता है तेल, तो उस तेल पे जो गाड़ियां चलती हैं उस गाड़ियों पर गंदम रखती है और गंदम की ट्रांसपोर्ट में भी इजाफा हो जाता है। तेल का बढ़ना हर चीज़ की महंगाई का सबब है। जो खेत से निकल के बाजार तक पहुंचता है उसमें भी तेल पे आती है गाड़ियां। तेल 25 रुपया फी लीटर रातों रात अगर बढ़ जाता है तो हमारे लिए सवालिया निशान वो होना चाहिए। हाँ, नेब के हवाले से क्या कहेंगे? नेब की जो कार्रवाइयाँ हैं, नेब की कार्रवाइयों के लिए सुप्रीम कोर्ट से पूछो। सर मुझो अटो जो है तव्हां चओ था त भई जेको आहे सो सेप्टेम्बर में तव्हां कणिक ॾींदो, हिन वक़्तु अटे जो रेट आहे उहो आसमान सां गाॾियूं करे पियो। आसमान सां गाॾियूं। ग़रीब माण्हू जेको आहे उनजी पुंछ खां मथे उनजे लाइ सरकार छा पई करे? हाणे प्रॉब्लम छा आहे त बाज़ार में मालिकनि वटि कणक मौजूद आहे, बाज़ार मां कणक ख़त्म न थी आहे। असां अटो फ्लोर मिल्स खे ठाहिण लाइ कणक ॾींदा आहियूं सेप्टेम्बर में, छाकाणि त उन वक़्त ताईं इहा प्राइवेट जेका कणक आहे सा ख़त्म थी वेंदी आहे। माण्हू हिकिड़ो मिनट जवाबु ॾेई छो वठां, जवाबु ॾियो जवाबु। इन लिहाज़ खां हर साल इहा थींदी आहे। गुज़िरियल साल जॾहिं असां वटि असां कणक ख़रीद न बि कई तॾहिं बि असां सेप्टेम्बर में रिलीज़ कई। हाणे बि सेप्टेम्बर में रिलीज़ करण जो इरादो आहे, पर जेकॾहिं कंट्रोल प्राइस ते न थियो त थी सघे थो असां हुन पॉलिसी खे पोइ अॻु में जॾहिं शुरू कईसीं, पोइ जॾहिं वरी खोट थी त वरी बि शिकायतूं कंदासीं। तंहिंजे करे अचो त गॾिजी सॼी प्राइस कंट्रोल करण जी कोशिशि कयूं। हमारी 15 साल का पीपल्स पार्टी हुकूमत रही है। मां ॾोह कयो आहे वॾो अदा। रोड रस्तनि जी हालत जेका सफ़ाई सुथराई जी हालत या बदामनी हाणे जो लहर जेका जागी आहे उन हवाले सां छा चवंदो? असां जेकॾहिं हिते बीठा आहियूं त कंहिंखां लिकी न आहियूं बीठा। असां अवाम वटि वेंदा आहियूं, चाहे 5 सालनि जी कारकर्दगी ॾेखारणी हुजे या 10 सालनि जी कारकर्दगी ॾेखारणी हुजे। जेकॾहिं इन सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि अवाम असांखे चूज़ करे थो, असांखे एतमाद जो वोट ॾिए थो, त तव्हां असां सभिनी खे क़बूल करणु खपे न। असीं 15 साल गुज़रण खां पोइ बि अवाम वटि वेंदासीं। अवाम जो जेको फ़ैसिलो हूंदो असां अखियुनि ते रखंदासीं। जेके असांखे सुठो नथा सम्झनि उहो पंहिंजे नसीब जी ॻाल्हि कनि। उन्हनि बि ट्राए कयो, असां उनखे झलियो त कोन, माण्हुनि उन्हनि खे वोट कोन ॾिनो। बाक़ी रही ॻाल्हि तव्हांजी सफ़ाई सुथराई, ज़िंदगी बहितर थिए, सिंध तरक़ी करे, तुंहिंजो बि ख़्वाबु इहो आहे, मुंहिंजो बि ख़्वाबु इहो आहे। ऐं उन्हनि खे ख़्वाब खे साबियां करण जे लाइ
नियत भी हुजे ऐं खीसे में कुछ टका भी हुजनि। वो खीसे में टका जेके आहिनि से कढी थी वञे इमरान खान जी हुकूमत जेका ॾिए नथी। जॾहिं उहा पैसा घटि हूंदा त तरक़ी घटि थींदी, आस्ते थींदी। तूं बि रोईंदे, मां बि रोईंदुसि। सर मुश्ताक सर्की के जो हिंगोरजा ऐं खैरपुर पुलिस गिरफ़्तार कयो उन जे हवाले सां छा चवंदो? केरु साईं? सीनियर साहब मुश्ताक सर्की कॾहिं थियो? अची रहियो हुयो। कॾहिं गिरफ़्तार थियो आहे? मूंखे ख़बर न आहे। अच्छा, एपीसी बनने जा रही है ईद के बाद, एपीसी वाले जांच चल रही है, इस हवाले से क्या कहेंगे? कौन सी हिकमत अमली होगी? हमने एपीसी सिंध में भी बुलाई थी, 18 पार्टियां आई थी। हमारी उसी तरह की एपीसी मौलाना फजल रहमान साहब ने भी बुलाई थी, उसमें भी 18-20 पार्टियां आई थी। इससे पहले पीपल्स पार्टी ने पंजाब में बुलाई थी, JUI ने KP में बुलाई थी। एपीसी का मतलब होता है कि आप इकट्ठे बैठो और कौम को जो मसाइल दरकार हैं उस पर एक मौक़िफ़ अख्तियार करो, और मौक़िफ़ अख्तियार करने के बाद फिर उस पर लाएअमल जोड़ो कि इससे निकलें कैसे, इस मुसीबतों से निजात कैसे मिले। जो कल आएगी एपीसी, उसका भी तरीका यही है कि आपस में राब्ता बढ़े, कुर्बत बढ़े और एक जा होकर और कोई लाएअमल ढूंढ सके। लाएअमल मुस्तकबिल में माजी में भी बनते रहे, पर अवाम का साथ देने का वो ठीक है अपनी जगह पे। आपने सबने लाएअमल बनाया हुआ है, हम भी का शिकार हो जाती है। इसकी क्या वजूहत है? कई मतलब एपीसी बनी है अपना कर पीपल्स पार्टी और बाबा इकट्ठे बैठना अलग चीज होती है, इत्तेहाद बनाना और चीज। अच्छा, बल्दियाती इलेक्शन का टाइम पीरियड होने जा रहा है, इस हवाले से क्या कहेंगे? अभी इसका टाउन जो केस हुयो सुप्रीम कोर्ट में, असां उन में मलक रियाज़ जी पार्टी न हुआसीं। वो सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो उन ते मलक रियाज़ अमल करे थो पियो। केतिरनि पैसनि बि हुनखे मिली न मिली, ख़रीद कयईं, कुझु बि कयईं, उनजो फ़ैसिलो अची चुको आहे। हाणे मलक रियाज़ जो नाले खणण जी मासूमियात तो ज़रूरत कोन्हे, छाकाणि त उनखे का नई ज़मीन कोन मिली आहे। बल्दियाती इलेक्शन के हवाले से अगस्त का महीना है, एंड होने वाला है, इस हवाले से एंड होने वाला है। क्या कहेंगे? इस तो एंड होने वाला है, मैं क्या इलेक्शन कहूं? से मुंह दे दो, उमरकोट की बाई इलेक्शन करा लो, सही कराची की मलीर की बाई इलेक्शन करा लो। अगर वो भी नहीं होती तो शायद ये भी नहीं होंगी। सर आखिर सर वो आवाम जो फैसलो न थियो, अवाम जो फ़ैसिलो तो तूं ॿुधाए न कीअं कयूं। मां त चवां थो त इलेक्शन कमीशन फेल वई, उन नतीजनि खे 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं ज़ाहिर कयो त मूंखे एतबार घटि रहियो। त वो वधीक ज़ालिम हुकूमत इमरान खान जी अपील। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।